अच्छा पाण वटि जेको आहे उहो ताज़ो जेका GST टेस्ट थी उन में हिकिड़ो सुवालु आयो, ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे। हिनखे असां जेको आहे उहो सुवालनि खे जेको आहे सो कॉस्ट प्राइस हिन में मालूम कंदा आहियूं ऐं हिन में जेको आहे मार्केट प्राइस जेका आहे असां मालूम कंदा आहियूं। हिन में असां जेको डिस्काउंट जेको ॾींदा आहियूं या जंहिंखे सिंपल असां जेको आहे सो सेल वग़ैरह में शयूं जेके खपंदियूं आहिनि जिते डिस्काउंट ते पाण जेको आहे सो उनखे जेको आहे फोकस कंदा आहियूं। हिन मूंखे लॻो त हीउ अहिड़ो सुवालु आहे जंहिंमें काफ़ी जेके कैंडिडेट्स आहिनि जेके मुंझी पवंदा आहिनि, छो त जेतिरो ई सुवालु मथां ॾिसण में सिंपल नज़र ईंदो आहे, सादो नज़र ईंदो आहे, ऐं यकदमि जेके कैंडिडेट्स आहिनि उहे यकदमि हिन जो जेको जवाबु कढी हुनखे टिक कंदा आहिनि, त ईअं असल में हूंदो न आहे। त पोइ पाण जेको आहे थोरो सम्झो त हिनखे जेको आहे सो डिटेल में जेको आहे सो पाण सम्झाइण जी कोशिशि कयूं। सभ खां पहिरियां जेको आहे पाण सुवालु पढ़ूं था, उन पढ़ण खां पोइ हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं था, हिन में फार्मूलो कहिड़ो इस्तेमालु थींदो, हिनखे जेको आहे कबो कहिड़े तरीक़े सां हिनखे मां सम्झाइण जी तव्हांखे कोशिशि कंदुमि। ऐं ॿियो तव्हांखे जेको आहे सो मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त जेको आहे पाण हिनखे जेको आहे पंहिंजे प्रोफाइल ते नओं कमु जेको आहे शुरू कयो आहे, त जेके बि कैंडिडेट्स नौकरियुनि जी तयारी कनि था या जेको आहे स्टूडेंट्स आहिनि मैथ सिखणु चाहिनि था, त काइंडली जेको आहे मुंहिंजे प्रोफाइल खे जेको आहे फॉलो कंदा हलंदव त रोज़ाने हिन ते जेको आहे तव्हांखे वीडियोस ॾिसण में ईंदियूं। त पाण जेको आहे हिकिड़ो सुवाल खे जेको आहे पढ़ूं था, अ शॉपकीपर मार्क्स हिज गुड्स। ऐं गुड्स छा खे चइबो आहे, कॉमर्स जी ॿोलीअ में गुड्स शयुनि खे चइबो आहे, ऐं मार्क्स जी माना हूंदी आहे क़ीमत लिखणु। 20% अबव द कॉस्ट प्राइस। कॉस्ट प्राइस छा हूंदी आहे, कंहिं बि शइ जी क़ीमत, ख़रीदी क़ीमत। एंड ऑफर्स 15% डिस्काउंट। हाणे इहो चए थो त हिकिड़ो दुकानदार आहे, उहो ख़रीदी क़ीमत ते 20% मथे क़ीमत लिखे थो, क़ीमत जो टैग लॻाए थो, क़ीमत जेको आहे रखे थो, ऐं पोइ वरी छा थो करे, एंड ऑफर्स 15% डिस्काउंट, ऐं पोइ उन्हनि ते 15% रिआयत ॾिए थो। हिज गेन प्रॉफिट इज़। हाणे उनखे उन शइ ते खपाइण में उनखे केतिरा रुपया बचंदा, केतिरो उनखे नफ़ो पवंदो, उहो असांखे सैकड़ो में ॿुधाइणो आहे, उनखे परसेंटेज में असांखे ॿुधाइणो आहे। तो ॾिसण में ईअं लॻंदो भई 20% जेको आहे सो मथे रखे थो, 15% ॾिए थो त 5% रिआयत थी, पर ईअं हक़ीक़त में आहे न। तो न आहे, ईअं न आहे, उहो अचो त ॾिसूं था। हाणे बिल फर्ज़ सम्झो उन शइ जी क़ीमत 100 रुपया आहे, पाण हुनखे 100 रुपया रखियोसीं। 100 रुपयो इन करे रखियोसीं त 100 रुपये ते परसेंटेज कढणु सफ़ा सवली आहे। पोइ हुन ते दुकानदार छा थो करे, दुकानदार हुनखे 20% 20%, हाणे 100 जो 20% कढंदासीं त 20 रुपया निकिरंदो। 20% जेको आहे मार्क अप थो करे, 20% हुनखे वधाए लिखे थो। हाणे जॾहिं हुनखे वधाए लिखे थो त हाणे हुनखे केतिरा लिखंदो हूंदो, सिंपल 120, यानी हुनखे 120 जो प्राइस टैग हुन लॻाए छॾियो आहे। 120 जो रुपीज़ जो प्राइस टैग लॻाइण खां पोइ हुनखे 15% रिआयत थो ॾिए। हाणे 15% डिस्काउंट थो ॾिए। हाणे जेको डिस्काउंट ॾिए थो उहो हिन रक़म ते ॾिए, उहो 100 रुपये ते नथो ॾिए, छो त 100 रुपये ते त उहो वठी आयो आहे पाण, उहा हुनजी ख़रीदी क़ीमत आहे। 120 रुपये ते हाणे 15% डिस्काउंट थो ॾिए। त सभ खां पहिरियां असांखे छा करिणो आहे, असांखे सभ खां पहिरियां मालूम करिणो आहे त डिस्काउंट केतिरा रुपया थो ॾिए। अचो त उहो मालूम कयो न, डिस्काउंट केतिरा रुपया थो ॾिए। हाणे डिस्काउंट छा थींदो, डिस्काउंट 15%। परसेंट खे लिखिबो आहे 15/100। ऐं ऑफ जी जेका आहे असां पाण प्रीवियस वीडियो में जेको आहे सो ॿुधाए चुका आहियूं, ऑफ खे मैथमेटिक्स में चइबो आहे मल्टीप्लाई। त मल्टीप्लाई छा, कहिड़ी वैल्यू, 120, 15% ऑफ 120। त पाण सिंपल हितां छा कयोसीं, हितां 0 हिन जो वियो, 0 हिन जो वियो। 15 ते 5 जो टेबल 3 टाइम्स ऐं 10 ते 2 टाइम्स, वरी 2 जो टेबल 12 ते 6 टाइम्स। हाणे मथे हेठि जेको आहे कुझु बि न बचो, मथे जेको आहे हिते 3 बचा, हिते 6 बचा, त इन्हनि ॿिन्ही खे पाण में असां जेको आहे मल्टीप्लाई ॾींदासीं, इहो थींदो 18, यानी इन्हनि ते 18 रुपया जेको आहे उहो डिस्काउंट ॾिए थो। ऐं सिंपल ॾिसंदासीं, 20 रुपया हुन मथे लिखिया, 18 रुपया हुन डिस्काउंट ॾिनो। हाणे डिस्काउंट जेको आहे उहो 18 रुपया ॾियण खां पोइ हुनखे प्रॉफिट केतिरो थो बचे। प्रॉफिट जेको आहे हुन 20 रुपया लिखिया हुया, जंहिंमां 18 रुपया हुन डिस्काउंट ॾिनो, बाक़ी हुनखे जेको आहे उहो 2 रुपया प्रॉफिट बचो।
अचो पाण जेको आहे वरी उन ते प्रॉफिट जो परसेंटेज कढूं त उनखे परसेंटेज में जेको आहे सो केतिरो प्रॉफिट थो पवे। प्रॉफिट परसेंटेज जो हमेशा जेको आहे उहो फार्मूलो हूंदो आहे प्रॉफिट अपॉन सीपी। सीपी माना कॉस्ट प्राइस, जंहिं ते उहो दुकानदार पाण ख़रीद करे आयो आहे, मल्टीप्लाई बाय 100। तो प्रॉफिट परसेंटेज मालूम कंदासीं त प्रॉफिट जेको आहे उनखे उते मिलियो ₹2 2 अपॉन सीपी। सीपी 100। हाणे तव्हां ॾिसो 100 रखण जो फ़ाइदो इहो थियो जो हर शइ जेको आहे उहो सिंप्लीफाई थी वञे, मल्टीप्लाई बाय 100। तो 100 get cancelled and profit percent is 2%। तो 2% जेको आहे उहो हुनखे फ़ाइदो पवे थो। हाणे जेका बि क़ीमत हुजे, हिते त असां 100 रखी हुईसीं, पर शॉपकीपर जेको आहे उहो जेका बि क़ीमत मार्कअप करे आहे या लिखे आहे, सभिनी में हुनखे परसेंटेज जेको आहे 2% जो ई हुनखे फ़ाइदो मिले आहे। त जेकॾहिं तव्हांखे असांजी इहा वीडियो पसंदि आई हुजे त कमेंट कजो, शेयर कजो, लाइक कजो ऐं पंहिंजे जेको आहे उहो दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। थैंक यू वेरी मच।